आसन वाक़िआ कंदासीं। शिकारपुर जे मदई वारे इलाइक़े में घर मां धाड़े जी कोशिश दौरान मज़ामती हथियारबंदनि गोलियूं हणी औरत खे क़त्ल करे छॾियो आहे। तफ़सील मालूम कयूं था। महबूब बलोच टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। जी महबूब। जी बिल्कुल ही शिकारपुर जे मदेजिया वारो इलाइक़ो आहे जिते मुबैना तौर चोरनि जी फायरिंग में औरत क़त्ल थी वई आहे। जमालपुर थाणे जी हद मदेजिया जे कचे वारे इलाइक़े ॻोठ आबाद केहर में ही वाक़ियो पेश आयो आहे जिते नामालूम हथियारबंदनि अब्दुल गनी केहर जे घर में दाख़िल थी घर भातियुनि खे यरगमाल बणाए चोरीअ जी कोशिश कई ऐं ज़रियनि मूजिबि हथियारबंदनि घर अंदरि मौजूदु माण्हुनि ते कंट्रोल करण जी कोशिश कई, जंहिं दौरान रेडिंग करण ते जवाबदारनि फायरिंग करे मुसम्मात सईदा ज़ाल अब्दुल गनीअ खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो ऐं वाक़े वारे हंध तां फ़रार थी विया। वाक़े बाद इलाइक़े वासी पहुची विया ऐं इलाइक़े में ॾहका पखिड़िजी वियो, जॾहिं त इतला मिलण ते हद जी पुलिस पहुची लाश खे तहवील में वठी ज़रूरी कार्रवाईअ लाइ मदेजी इस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस जो इहो चवणु आहे त वाक़े बाबति हर रुख खां जांच कई पई वञे ऐं जवाबदारनि जी सुञाणप लाइ कोशिशूं जारी आहिनि। जल्द खेनि गिरफ़्तार करे सुञाणप करे गिरफ़्तार करे कानून जे कटहरे में आंदो वेंदो, जॾहिं त मदेजी इस्पताल मां मक़तूला जो लाश ज़रूरी कार्रवाईअ बैदि वारसनि हवाले कयो वियो ऐं मक़तूला जो लाश ॻोठ पहुचण ते घर में कोहराम मची वियो। जी महबूब बलोच, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।